सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। संसार में सब कुछ कयो, लेकिन कॾहिं बि पंहिंजो पाण खे न भुलिजो, पंहिंजो पाण खे न विसारियो त मूंखे छा करिणो आहे। पंहिंजी ज़िंदगी जे मक़सद खे न भुलिजो त मां इंसान थी करे आयो आहियां त मां हैवान थी करे न वञा। संसार में इंसान थी करे आया हो त इंसान थी करे रहो। असांजो जीवन जेको बि आहे, कॾहिं प्यार में, कॾहिं नफ़रत में, कॾहिं मोहबत में, कॾहिं साड़ जलन में, कॾहिं क्रोध में, कॾहिं कंहिंसां चङो हलण में, कॾहिं कंहिंजे लाइ कुझु सोचण में, कॾहिं जा ॿियाई रखण में, कॾहिं कंहिंजे लाइ बहितर भावनाऊं रखण में, कॾहिं माल मिल्कियत में, कॾहिं कारोबार में, कॾहिं मान में, कॾहिं इज़त में, कॾहिं रुसवाई में, कंहिंखे ॿिए खे ॾिसी करे साड़ खाइण में, कॾहिं ॿिए खे ॾुखियो ॾिसी करे उन ठठोली करण में। असांजो जीवन सदाई ॿियनि खे ॾिसी ॾिसी करे हलंदो आहे। कॾहिं कंहिंखे पाण खां वधीक ॾिसंदा आहियूं त मां इन जहिड़ो छो न थियो, मूंखां छो वधियो। कॾहिं को पाण खां घटि लॻंदो आहे त ज़िंदगी में कयो छा थिए। सिर्फ़ असां पाण खे भुलिजी करे सभु कुझु कंदा रहंदा आहियूं। तंहिंजे करे जीवन खे जियूं, पर जीवन खे अजायो विञायूं न। जीवन खे बहितर अंदाज़ सां अॻिते हलायूं। नज़र पंहिंजो पाण ते हुजे त मुंहिंजे अंदर में शांती ऐं सुकून केतिरो आहे, मां उन मालिक जे क़रीब केतिरो आहे, मां उनजे वचननि ते हलां केतिरो थो। आम तौर असां ज़िंदगी में सभु उहे ॾुख सम्झंदा आहियूं जेके ॾुख आहिनि ई न। उहे सभु पराया आहिनि, असांजा न आहे। असां ॿियनि खे ॾुखियो करे पाण ॾुखिया थींदा ऐं महिनत करे कंहिंखे सुख ॾेई करे पाण सुखिया थींदा। पर नज़र पाण ते रखूं, असां ॿिए खे ॾुखियो त न कयो आहे, ॿिए जे लाइ ग़लति भावनाऊं त न आहे। असांजो पंहिंजो जीवन छा आहे, असां केतिरो शराफ़त सां, केतिरो बहितर अंदाज़ सां, केतिरो चङाई में, केतिरो इज़त मान सां बहितर अंदाज़ सां घारियूं था। जंहिं ॾींहुं नज़र पाण ते पवंदी त पोइ असां वधंदासीं। तंहिंजे करे जीवन में जेके ॾुख ईंदा आहिनि उहे हक़ीक़त में असांखे ताक़तवर करण ईंदा आहिनि। ताक़तवर जो मक़सदु आहे त असांखे बलशाली करे, असांखे हिमत ॾियनि। ऐं हिमत जो मक़सदु इहो न आहे मनमानी करणु। हिमत जो मक़सदु आहे त असां ख़ामियुनि खे ख़तमु करे चङियाई सां हलूं, अॻिते वधूं। हिमत जो मक़सदु आहे बहितर अंदाज़ अपनायूं। हिमत जो मक़सदु आहे मूंखे ॾुख आयो छा, वरी ख़राबी कहिड़ी आहे, ख़राबी खे ख़तमु करे वरी इज़त शान सां मथे वधणु। ताक़त उहा न आहे कंहिंखे ज़ेर करणु। ताक़त उहा हूंदी आहे जेका पंहिंजो पाण खे बहितर करणु। ताक़त उहा न आहे कंहिंखो इंतकाम वठणु। ताक़त उहा हूंदी आहे इंतकाम वठण जी ताक़त रखंदे कुझु न चवणु। उहा ताक़त हूंदी आहे। इन करे संसार में असांखे चीज़ यादि रखणु खपे, पंहिंजे बल ऐं ताक़त खे हमेशह संभाले। जेतिरी ताक़त असां ॿियनि खे ख़तमु करण में लॻाईंदा आहियूं, ॿियनि जी गिला में लॻाईंदा आहियूं, ॿियनि जे साड़ जलन में लॻाईंदा आहियूं, ॿियनि सां क्रोध में लॻाईंदा आहियूं,
ॿियनि सां घटि वधि में ॻाल्हाईंदा, पंहिंजे अंदर खे जलाए रखंदा। जेकॾहिं उन सभिनि खे छॾे करे असां थोरो नज़र पंहिंजो पाण खे रखूं, पंहिंजो पाण खे शांति रखूं, असां पंहिंजो पाण खे सही करे हलायूं, तो जेतिरी ताक़त असांजी ख़तमु थियणी हूंदी उहा त सॼी बचंदी। सिर्फ़ु 10% पंहिंजो पाण खे ठीक करे वधाईंदासीं तो असां बिल्कुलु हिकिड़ा कामयाब इज़त शान मान सां मालिक जी रहमत खे पाए करे हलंदासीं, आसीस खे पाए करे हलंदासीं।